लाहा चाड़ा भी इंसान खे मंजिलन ते पहुंचाईंदा आहिनि। कभी कैसे तो कभी कैसे, केमल कीअं त केमल कीअं। है जेकॾहिं इंसान लाह चाड़नि में न ईंदो, वॾो शैतान हरामी थींदो। ॿियो शैतानगिरी कबीलनि में झेड़ा कराईंदो। ॾिसो दोस्तो, जेकी तव्हांजे कबीलनि में झेड़ा कराईंदा हूंदा हरामी टाप जा, इहे तव्हां ख़ुशि ॾिसंदा आज़मा था चए कि मां ग़लति ॻाल्हि कोन कंदो आहियां। मूंखे कहिड़ो हक़ आहे मां कंहिंखे ग़लति चवां? हा, मुंहिंजी कहिड़ी औकात आहे मां के ग़रीब खे बेगुनाह बि घटि वधि ॻाल्हायां? बसि मां तव्हांजे आॾो पैगाम रखंदो आहियां। अगरि तव्हां कॾहिं परेशान आहियो, कॾहिं ख़ुशि आहियो, कॾहिं परेशान, बाबा ख़ुशी तवाइफी औरत वांगी आहे। ख़ुशी तवाइफी औरत वांगी आहे, ईंदी आहे वेंदी आहे। ग़म ज़िंदगी जो हिस्सो आहे। ग़म बार बार ईंदो, अचे त मायूस न थी। सभु ॻाल्हि हिकु ॻाल्हि, रब तो चए तूं मूंखे फर्श ते यादि कर, मां तोखे अर्श ते यादि कयां। तूं अल्लाह खे ज़मीन ते यादि कंदे, अल्लाह फर्श ते तोखे यादि कंदे। सूफ़िन वांगी न तस्बीर को खणी आहे लोॾा ॾे अल्लाह अल्लाह अल्लाह, ईअं न। अदब एहतराम सां, इख़लाक़ सां, दिल जो दिल में। रब रड़नि सां न ॿुधंदो आहे, दिल जे इशारे सां ॿुधंदो आहे। ठीकु आहे, बसि अल्लाह सां सचा थियो त ग़मनि जे वक़्त में अल्लाह तव्हांखे सबर जी कुवत अता करे। ग़म को एॾो वॾो मर्ज़ न आहे। ग़म इंसान खे ज़िंदगी जा तजुर्बा ॾींदो आहे, अॻिलनि जी पहचान ॾींदो आहे। ग़म उहे सबक़ ॾींदो आहे, ख़ुदा जी इज़त जो कसम उस्तादनि खां बि तव्हांखे न मिलिया हूंदा। ख़ुशी तव्हांखे टाप जो हरामी शैतान इब्लीस करे छॾींदी आहे। ख़ुशी तव्हांखे सिधनि रस्तनि खां मोटाए ग़लति रस्तनि ते हलाईंदी आहे। बसि हिन थोरे